भाई, ओ भाई, भाई बुद्धि कोन थी क्या? जी के ही कागर वठ पर हथी को करे रख जाए। हिन ते माण्हुनि खां सयूं कराए आयो आहियां। हिन खत खे तावीज़ ॿधी इच्छीअ में पाईंदे या रुमाल में ढके करे अंदर लिकाए रखा? इहो शहर मोकिलींदुसि, जॾहिं छोकिरा ईंदा न उन्हनि खे ॾींदुसि। पर अहिड़ा खत मूंखे 4-5 ॿिया बि लिखणा पवंदा। एतिरा खत केॾे मोकिलींदे? जेको असांजो ज़रायत जो वज़ीर आहे न, वज़ीर, उन ॾे मोकिलींदुसि। ईअं सम्झ त उनखे आईनो पियो ॾेखारियां त आख़िर असांजो ही 100 एकड़ ज़मीनूं गेराबाद छो हुन। को न को हल ॻोल्हे असांजे ज़मीनुनि खे आबादी जे लाइक़ु बणायो वञे। आख़िर केसि ताईं आसमान ॾांहुं ॾिसंदासीं? वस थिए त वसूं, न त आख़िर असां केसि ताईं लॾ पलाण कंदा रहंदासीं? 2 सालनि खां पोइ हर ॿिए 3 साल असां पंहिंजे बचनि समेत दरबदरी वारी ज़िंदगी छो पिया गुज़ारियूं? आख़िर असांजी भलाईअ जो बि त सोचनि न। करोड़नि जी बजट आहे, उतां टको पैसो बचाए असांजी भलाई ते बि ख़र्च कनि। समझी वियसि त तूं उन्हनि खे छा थो चवणु चाहीं। रुगो ख़त पहुचण जी देरि आहे। भाई, जेकॾहिं मुंहिंजे खतनि असर न ॾेखारियो न त हिन तरह जा 100 ॻोठ गॾु करे रोडनि ते धरणो हणी वेही रहंदुसि। जेसि ताईं असांजा मुतालबा न मञींदा न, उतां कोन उथंदासीं। यो मुजेरी खोड़ सारा पना खयूं ॻोठ वारनि खां उठा पे हणाई, या माजरा छा आहे? लाउते मुजेरी ॻोठ वारनि खां उठा हिन जे लाइ थो हणाए इहो खत लिखाए जो मथे वज़ीर आला ॾे मोकिलींदो। इहो सॼो असांजे ॻोठ जो हाल अहवाल हिन में लिखियल आहे। अरे बाबा, उहे त असांजा सॼण न आहिनि जो खत पढ़ी अचे हिते पहुचनि। मुजेरीअ जो अंदाज़ो हूंदो तॾहिं त खत लिखंदो थो अचे। इहो खत मुजेरी सालनि खां वठी लिखंदो थो अचे। जॾहिं बि शहर वेंदो आहे न, हिकिड़ो खत खणी पोस्ट करे छॾींदो आहे। अरे जॾहिं को खड़ तेल निकिरे ई कोन थो त मां खत लिखण जो कहिड़ो फ़ाइदो? मुजेरी खे आसरो आहे। कॾहिं न कॾहिं को अहिड़ो माण्हू ईंदो जो मुंहिंजो दाद फरियाद ॿुधंदो। भाउडी भाउ, मुल्क में ईमानदार माण्हू आहिनि किथे? ईमानदारी मोकिलाए वई। सभु तो वांगुरु बेईमान कोन्हनि। अरे मां चवां थो मूंसां कोसे न करे जॾहिं मां तोसां ॻाल्हाए ई कोन थो। तूं सभिनीनि खे बेईमान सम्झी थो। अञा मुल्क में ईमानदार आहिनि। पाण वांगुरु सभिनि खे बेईमान न सम्झ। अरे हिन बेकार माण्हू खे तूं ई सम्झ, न त मुंहिंजे हथनि मां मरी न पए। कांडेरा, जे मुजेरी तव्हां ॿिन्हिनि खे विढ़ंदे ॾिठो न, तव्हां ॿिन्हिनि जी ॾाढी बेइज़ती कंदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।